अल्लाह रब्बुल आलमीन अंबिया किराम जे रूहनि खे गॾु करे ऐं उन्हनि खां वाइदो वरितो त तव्हां सभु वाइदो करियो, मां तव्हांखे नुबूवत अता कंदुसि, उम्मत अता कंदुसि। पर इन विच में मां तव्हां ॾे वॾे शान वारो नबी रसूल मोकिलींदुसि, जे मोकिलियां त पोइ उन जी शान इहा हूंदी, निशानी इहा हूंदी त जो कुझु तव्हां उम्मतुनि खे ॿुधाईंदव हू तव्हांजे समूरे ॿुधाइण जे मथां शाहिद हूंदो। इन ॻाल्हि ते तव्हां चवंदव अल्लाह हिकु आहे, तू तव्हांजे मथां शाहिद हूंदो, तव्हांजे लाइ दलील हूंदो। लतुमिनुन्न बिही वलतंसुरुन्नह, तव्हां समूरा जो समूरा उन जे मथां ईमान आणिजो। तव्हांजो दीन, तव्हांजी शरीयत, तव्हांजी तबलीग बसि फ़क़ति उन जे मथां पोइ ईमान आणणो हूंदी। तव्हांजी तबलीग न हलंदी, अगरि तबलीग ऐं दीन ऐं हुकुम हलंदो त उन मुंहिंजे महबूब नबी जो हलंदो। तव्हांखे तस्दीक करणी पवंदी, क़बूल करिणो पवंदो, मञिणो पवंदो। वलतंसुरुन्नह, ऐं जा ॻाल्हि हू चवे उन जे मथां लबैक चई उन जो साथ ॾियणो पवंदो। तव्हांखे तमामु नबीअनि जे रूहनि वाइदो कयो, इक़रार कयनि, परवरदिगार क़बूल आहे। क़ाल फशहदू, पोइ चयो वियो उन्हनि खे त तव्हां हिक ॿिए जे मथां शाहिद थियो ऐं तव्हांजे मथां वाना माकुम मिन शाहिदीन, मां अल्लाह बि शाहिद आहियां। उन नबीअनि खां वाइदो वरितो वियो। इन वाइदे में छा राज़ हो? हू बि अल्लाह जा नबी हुया, अल्लाह जो दीन पहुचाईंदड़ हुया। पर अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो तव्हांजे समूरे दीन जी तस्दीक करण वारी हस्ती अगरि हूंदी त उन महबूब नबी जी हूंदी। हिन में राज़ इहो आहे तो 1.25 लख नबी जन बि दीन पहुचायो, जन बि दावा कई त अल्लाह हिकु आहे, उन्हनि उन जी ज़ात खे न ॾिठो, फ़क़ति उन्हनि जे मथां वही थी, मुहबत हुई उन्हनि जे मन में। अल्लाह रब्बुल आलमीन पैदा कई, मुशाहिदा ॾेखारिया विया, जलवा ॾेखारिया विया, उहो सभु पंहिंजी जॻह ते। भला उन्हनि खे उन ज़ात जो जलवो नसीब न हो, ज़ात जो दीदार नसीब न हो, मुयसर न हो। इन वजह जे करे 1.25 लख नबीअनि खां जो कुझु वाइदो वरितो वियो, उन में राज़ इहो हो त अंबिया किराम तव्हां पंहिंजनि उम्मतुनि खे जेका ही गवाही ॾेई चवंदो त अल्लाह हिकु आहे, वहदहू ला शरीक रब आहे, उन जी इबादत कयो, उन जी बंदगी कयो, जन्नत अल्लाह तव्हांखे अता कंदो, अगरि न त तव्हां जहन्नम में दाख़िल कया वेंदव। इहे सभु ॻाल्हियूं हूं, उम्मतूं उन्हनि खां सवाल कंदियूं हूं त इहे सभु कुझु तव्हां ॾिठो आहे? चवंदा न, वही जो नुज़ूल थियो आहे। त बाद में उहे उम्मतूं वरी शिरक में मुब्तला बि थी वेंदियूं हुयूं। सामईन, उन अंबिया किराम उन्हनि खे पहिरीं जो कुझु बि शरीयत ॾिनी वई उहा उन्हनि खे ॿुधाई वई ऐं ड्यूटी रखी वई, उन्हनि उहो पैगाम पहुचायो। पर सामईन, अञा उम्मतुनि खे, माण्हुनि खे इन शाहिदी में हिकु अहिड़े गवाह जी ज़रूरत हुई जेको गवाह इहा गवाही ॾे, हा अल्लाह हिकु आहे, वहदहू ला शरीक रब आहे, जन्नत बि आहे, जहन्नुम बि आहे, इहा शाहिदी बि ॾे ऐं इहो गवाही बि ॾे त मां सभु कुझु ॾिसी आयो। जॾहिं इहा गवाही ॾींदो, ऑटोमेटिकली ईमान मुकमिल बणिजी वेंदो। ॿुधण वारे खे कंहिं ॿिए जी ज़रूरत ई न पवंदी। इन जे करे तव्हां ई असांजो आका महबूब नबी आख़िरी नबी आहिनि, उन्हनि जे मथां नुबूवत ख़तमु, क़यामत ताईं कोई और नबी न ईंदो। इन वजह जे करे जो असां ई तव्हांजा आका महबूब नबी जेका गवाही खणी आया, उन गवाही जा उहे गवाह आहिनि, सभु कुझु ॾिसी बि आया, पैगाम जेको पहुचाइनि था उन जा शाहिद बि बणिजी आया आहिनि।